बैकुंठ के सुख छोड़ कर भक्तों के पीछे दौड़ कर हो साथ फिरते दर बदर प्रिय राधावर प्रिय राधावर प्रिय राधावर माने राधा जो पति वैकुंठ जो मालिक। भगवान को संतन पूछो कि भगवान काथी रहंदा आयो, काथी निवास आहे तव्हांजो? चयूं वैकुंठ में। न न न अहम वसामी वैकुंठे, वैकुंठ में न रहंदो आहियां भाई। वैकुंठ मुंहिंजी एड्रेस आहे भले, बाक़ी ज़रूरी थोड़ी आहे माण्हू सदाई उते रहे, सदाई वेठो हुजे। न न उन्हीं जो भी टाइम टेबल आहे। वैकुंठ में मिलण जो हिकु टाइम टेबल आहे। बिना टाइम जे वैकुंठ पहुची वेंदे भगवान न मिलंदे। गुरुवार ॾींहुं अगरि हिते सत्संग तो हले ऐं तव्हां चवंदव गुरुवार छॾे करे असां काॾे बम्बई वञूं की दिल्ली वञूं, त भगवान त हिते वेठो आहे चकरभाटा में। काथे रहंदा आहियो प्रभु? चेस चकरभाटा बाबा आनंद राम दरबार। जाते एॾा भक्त अची करे पंहिंजे पंहिंजे दिल जूं मूंखे ॻाल्हियूं था ॿुधाइनि। उहा चकरभाटा जी दरबार छॾे छा मां वैकुंठ में वेहंदुमि? कबीर साहिब चयो कि मूंखे वैकुंठ न खपे, न खपे, मूंखे साध संगत खपे, साध संगत खपे। कबीर साहिब के चयूं तव्हां एॾा वॾा संत आहियो, तव्हां मौत खां ॾको था छा? मरण खां ॾको था छा? चयूं न न, जिस मरने ते जग डरे मेरे मरण आनंद, मुझे मरण को भव न है। पर अरे क्या करूं उस वैकुंठ को जहाँ साध संगत ना हुए। वैकुंठ में तो सिर्फ शांति आ, बस ओम शांति, ॿियो कुछ ना। तो मूंखे शांति भी न खपे, मूंखे सुख भी न खपे, मूंखे आराम भी न खपे, मूंखे तो साध संगत खपे। तो भगवान चवनि था मां भी उते हली वेंदो आहियां जाते साध संगत हूंदी आहे, जाते मुंहिंजा प्यारा भक्त जन हूंदा आहिनि, जाते मुंहिंजा बछड़ा हूंदा आहिनि, जेके मूंखे दिल जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। यादि रखो, तव्हां काई भी दिल जी ॻाल्हि पंहिंजी वॾनि खे चवंदो त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी अथव। उन्हनि खे उन ॾींहुं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जंहिंमहिल उन्हनि जो कोई पुटु पंहिंजे माता पिता खे पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे। पोइ उहा चाहे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे न, उन में माता पिता तव्हांजी मदद कंदा। अगरि तव्हां खां कोई नुक़सान बि थियो आहे त माता पिता पंहिंजो सभु कुझु विकिणी करे बि तव्हांजी मदद कंदो, छोकी उन्हनि खे लॻंदो आहे कि पुटु असांखे दिल जी ॻाल्हि ॿुधाए थो, हे बछड़ो असांखे दिल जी ॻाल्हि त ॿुधाए थो न, असां खां लिकाए थोड़ी थो। असां छा कंदा आहियूं, पाण खे वॾो सम्झंदा आहियूं, पाण खे होशियार सम्झंदा आहियूं, पाण खे सियाणो सम्झंदा आहियूं, त दिल जी ॻाल्हि भगवान खे न ॿुधाईंदा आहियूं, माता पिता खे न ॿुधाईंदा आहियूं। त उहे बि चवंदा आहिनि ठीकु आहे, हाणे लिकाए थो, नथो ॿुधाए त भला उन जी मर्ज़ी। शायदि उनखे असां ते विश्वास न आहे, शायदि उनखे असां सां प्यार न आहे। तीअं सेवक खे पंहिंजे मालिक सां, पंहिंजे भगवान सां, पंहिंजे साईं सां एतिरो त प्यार हुजे कि पंहिंजी दिल जी ॻाल्हि उनखे दिल खोले चई सघे। भगवान चवनि था मुंहिंजा भक्त जंहिंमहिल बि उन्हनि खे काई बि दिल जी ॻाल्हि हूंदी आहे उहे मूंखे चवंदा आहिनि, ऐं चवंदे चवंदे उन्हनि जे अखियुनि में
अगर पानी अची वञे त भगवान चवंदन पोइ मां वरी वैकुंठ में काथे वेही सघंदुमि भाई, पोइ मां डुकंदो उते हली ईंदो आहियां। न अहम वसामि वैकुंठे योगिना हृदय न वई मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। पोइ मां डुकंदो हली ईंदो आहियां अगरि मुंहिंजे कंहिं भक्त जे अखियुनि में थोरो सो त पाणी अची वञे। बैकुंठ के सुख छोड़ कर भक्तों के पीछे दौड़ कर हो साथ फिरते दर बदर। बैकुंठ के सुख छोड़ कर भक्तों के पीछे दौड़ कर हो साथ फिरते दर बदर। तूने कहा था समर में नहीं शस्त्र लूंगा मैं यहाँ, फिर भी उठाया चक्र तूने पूरा किया प्रण भक्त का। अपने वचन को तोड़ कर अपने वचन को तोड़ कर भगवान पंहिंजो वचन कूड़ो करे छॾियो। भगवान अर्जुन खे चयो अर्जुन तोखे छा खपे, सेना खपई या मुंहिंजी जरूरत अथई। अर्जुन चयो तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है, किसी और चीज की अब दरकार भी नहीं है। भगवान मूंखे सिर्फ अकेले तव्हांजी जरूरत है, मूंखे सेना न खपे। दुर्योधन खुश थियो, ॾाढो खुश थियो। अरे वाह ही त पागल आहे, असां ॿई सेना वठण कृष्ण भगवान ॾे आया आहियूं, लड़ाईअ में सेना खपे। ही पागल चए थो बसि मूंखे कृष्ण खपे। ओहो ही त मूर्ख आहे। अंदर ई अंदर ख़ुशि पियो थिए। भगवान चएसि भाई मुंहिंजी जेका सेना आहे तव्हां ॿई ॿाहिरि अदद खणो। अर्जुन चयो न न मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे। भगवान चयोसि लेकिन यादि रख मां पंहिंजे माता पिता जो कसम थो खावां, मां अगरि पीउ जो पुटु आहियां त मां लड़ाई न कंदोमांव। ईअं न थिए कि दुर्योधन सोचे कि कृष्ण लड़ाई कई असां सां, अर्जुन जो पक्ष खईं। या दुर्योधन मूंखे खणे त तूं सोचे कि कृष्ण असांखे मारियो। न न मां लड़ाई न कंदुमि, लड़ाई तव्हां ॿई ॿाहिरि था कयो, तव्हां ॼाणो। ऐं उहो बि मां मना थो कयां कि लड़ाई न कयो, प्यार सां ठाहियो ॻाल्हि त सुठी ॻाल्हि आहे, पर नथा ठाहियो त अगरि जेको मूंखे खणंदो त मां लड़ाई न कंदुमि। ॿियो कोई कमु चवंदो सेवा जो त मां कंदुमि। अर्जुन चयो तुम साथ हो जो मेरी किस चीज की कमी है। अर्जुन चयो मूंखे कुझु बि न कजो, कुझु बि न कजो, तव्हां बसि गॾु हुजिजो। छाजे लाइ? धृतराष्ट्र सूरदास जंहिंखे संजय
सॼो लड़ाईअ जे मैदान जो कौतक ॿुधाए थो। धृतराष्ट्र पुछेसि थो कि हाणे सॼी सेना दुर्योधन जी तरफ़ आहे, दुर्योधन जी एॾी सेना, पांडवनि जी एतिरी सेना। धृतराष्ट्र चए थो संजय ॿुधाए तोखे कीअं थो लॻे कंहिंजी जीत थींदी? संजय चवेसि थो वैसे त मूंखे ॿुधाइण जो अधिकार न आहे, पर भगवान दिव्य दृष्टि ॾिनी आहे, भगवान ज्ञान जूं अखियूं ॾिनियूं आहिनि, उन सां ॾिसी मां तव्हांखे ॿुधायां थो त जीत ओॾे थींदी जाॾे कृष्ण, जीत ओॾे थींदी जाते भगवान आहे, जीत उन जी थींदी। सिधी सी ॻाल्हि आहे कि पोइ सेना जो एॾी घटि आहे, ये सेना सां छा वास्तो आहे? भगवान कृष्ण गीता में भी चयो तो कि जंहिंजी जीत थी समझी वञिजो कि उन जी तरफ़ मां आहियां। जरूर उन जी दिल में सच्चाई आहे, जरूर उन जी दिल में भक्ति आहे, जरूर उन जी दिल में प्रेम आहे। भगवान कसम खई हुई, लेकिन भगवान जो एक भक्त भीष्म पितामह दुर्योधन जे सेना में हुयो, उन्हें भी कसम खणी छड़ी। भीष्म पितामह भी थोड़ी थोड़ी गाल ते कसम खणंदो हुयो, थोड़ी थोड़ी गाल ते प्रतिज्ञा कंदो हो। इन करे उन जी प्रतिज्ञा मशहूर होंदी भीष्म प्रतिज्ञा। भीष्म प्रतिज्ञा कई कि मां कृष्ण भगवान के लड़ाई के मैदान में हथियार खणाए ॾेखारींदुमि। भगवान ॾाढो मजबूर थी विया, ॾाढो मजबूर थी करे भगवान जंहिंमहिल ॾिठो कि अर्जुन के चारों तरफ महारथी घेरे विया आहिनि, चारों तरफ खां तीर था हलाइनि, अर्जुन जे रथ जो पहियो धरतीअ में फसी पियो आहे ऐं हाणे चारों तरफ खां अर्जुन खे घेरे विया आहिनि ऐं मुंहिंजो प्यारो हिन सभु कुझु छॾे करे अकेले मुंहिंजी त शरण वरिती। हाणे हिन वक़्त में अगर मां इन जी रक्षा न कयां त इहा ॻाल्हि ठीकु न आहे, पर अगर मां रक्षा करण लाइ हथियार तो खणा, मारियां तो ॿियनि खे, त मुंहिंजो जेको कसम कयल आहे, प्रण कयल आहे, उहो टुटी पवंदो। भगवान थोड़ी भी देर न लॻाई। असांखे ज़िंदगीअ में पंहिंजी इज्जत प्यारी हूंदी आहे, पर अहिड़ा भगवान कृष्ण दयालु आहिनि, उन्हनि खे पंहिंजी इज्जत भी प्यारी न आहे। भगवान कई बार लड़ाई जे मैदान मां लड़ाई छॾे करे भॼी विया। भॼंदो केरु आहे? जेको कायर हूंदो आहे, पर भगवान भॼी विया आहिनि कई बार। इन करे भगवान जो हिकु नालो पइजी वियो रणछोर। रणछोर माने लड़ाई छॾे करे भॼण वारो। कृष्ण भगवान कई बार लड़ाई छॾे करे भॻा, परंतु अॼु भक्त अर्जुन जी रक्षा लाइ उहे श्री कृष्ण भगवान रथ जो पहियो खणी करे ऐं 100-200-1000 न केतिराई सेनापति, केतिराई सैनिक, केतिराई रथी, केतिरा महारथी भगवान रथ जे पहिए सां मारे छॾिया। भीष्म पितामह हथ जोड़े करे बीह रहियो, धरती थर थर ॾकण लॻी। भई हे छा? भगवान पंहिंजी मुख मां वचन कढियो हुयो, उहो वचन कूड़ो करे छॾियो। त भगवान पंहिंजो पीताम्बर धरतीअ ते फिटी कयो। भई तूं धीरज कर, मां भक्त जी रक्षा तो कयां, चिंता न कर, चिंता न कर। धरती हिलण लगी। भई भगवान कूड़ तो ॻाल्हाए। भगवान जबान सां चयो कि मां लड़ाई न कंदुमि, मां कंहिंखे न मारींदुमि, पर भगवान पंहिंजे भक्त जी रक्षा ऐं साम्हूं वारे भक्त जी प्रतिज्ञा, भीष्म जी प्रतिज्ञा पूरी करण जे लाइ पंहिंजी इज्जत जो भी ख्याल न कयो। निर्धन सुदामा था बड़ा उपहार लेकर था, वैभव तुम्हारा देख कर भूखे से तुम
खाने लगे। भूखे से तुम खाने लगे, तंदुल की गठरी छीन कर। प्रिय राघव, प्रिय राघव, प्रिय राघव, प्रिय राघव। वैकुंठ के सुख छोड़ कर भक्तों में पीछे दौड़ कर, हो साथ फिरते दर बदर। प्रिय राघव, प्रिय वाह भाई वाह। प्रिय वाह वाह। राधावर हाँ 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 सडक गयो सडक गयो। यही तो सदन। वाह वाह। प्रिय हाँ केशव केशव को किए कब तो सुने पुकार। रोज पुकार कयो रोज पुकार कयो कॾहिं त ॿुधंदो। रोज दर खड़कायो रोज दर खड़कायो कॾहिं त दर खोलींदो। हाँ? कॾहिं त दर खोलींदो न खोलींदो त उन जी घरवारी चवंदसि ॾिसो न केरु तो दर खड़काए, केॾी देरि खां केरु पुकारे थो, उनखे जवाब त ॾियो। ज़रूरु जवाब मिलंदो। तव्हां दर खड़काईंदा रहो, ज़रूरु दर्शन ॾींदो। पुकारींदा रहो पुकारींदा रहो। चो राधे प्यारी श्यामा 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 प्यारी श्यामा राधा मेरी स्वामिनी मेरा दे को जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन
भगवान के द्वारा राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे राधे श्याम राधे 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 श्याम मिला दे राधे राधे श्याम मिला दे राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम मिला दे राधे राधे श्याम मिला दे राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम मिला दे जेस ताईं तव्हांजी कॉम्पिटिशन नथा करायूं तव्हां ठीक सां खुली करे नथा चओ हां ऐं जॾहिं कॉम्पिटिशन कंदा आहियो पोइ तव्हांखे आनंद ईंदो आहे पोइ तव्हांजी आवाज़ में बि जोश अची वेंदो आहे उमंग अची वेंदी आहे पहिरियों कंहिंखे वारो ॾियूं लेडीज़ फर्स्ट हा राधे 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 श्याम मिला दे राधे राधे श्याम मिला दे ॾिस ताड़ी केर नथी वॼाए केर नथी चवे सतीश हा हा फुल नाश्ता करे था अचनि इडलियूं डोसा पोहा चांहियूं हाँ तव्हां सभिनी करवा चौथ रखी हूंदी विर्त हाँ आवाज़ ही नथी निकिरे भगवान जे नाले में त अहिड़ो जोश अहिड़ी उमंग हुजे मां त चवंदो आहियां असांजे जाते जाते माताउनि भेनरुनि जो उमंग ऐं जोश वारी जॻह हूंदी आहे उहा हूंदी आहे जिते पाणी भरींदियूं आहिनि असांजे हिते ॿाहिरि ॾिसंदा खूब जोश में पाणी मजाले कोई बिना लाइन जे मटकी या घाघर बाल्टी कोई लॻाए त महाभारत शुरू ज़बान सां ई तीर ऐं भॻवान जे नाले ते ॾिसो तव्हां केॾो ईअं धीरे आवाज़ ते कढियो ॼण सभिनी विर्त रखियो आहे ऐं हेॾे ॾिठो कीअं वॉल्यूम आहे ॾहनि ते ऐं तव्हांजी हिक ते थी हले चओ हा हे ॾिसो जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबानी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।